नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॼामशोरो मां ख़बर ॾींदा हलूं त ॼामशोरो शहर में बदअमनी खिलाफ ॼामशोरो हैदराबाद रोड ते 3 कलाक धरणो रोड ब्लॉक ट्रैफिक मुअत्तल थी वई है। यूनियन ॼामशोरो पारां SHO जी नाजाइज़िन ऐं शहर में वधंदड़ बदअमनी खिलाफ 3 कलाक धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। धरणे सबबि रोड ते हलंदड़ ॿिन्ही तरफ़नि खां ट्रैफिक मुअत्तल थी वई है। केतिरा ई माज़ूर औरतूं पिण आज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। दुकानदार अॻवान पुलिस खिलाफ सख़्त नारेबाज़ी कंदा रहिया, जॾहिं त रोड जा ॿई पासा बंद हुजण करे अवाम खे सख़्त परेशानियुनि जो मुंहुं ॾिसणो पइजी वियो। अवाम ऐं मुज़ाहिरीन विच में वफ़के सां झड़पूं पिण थींदियूं रहियूं। काफ़ी देर ताईं धरणे सबबि ॿिन्ही तरफ़नि खां सवनि जी तादाद में गाॾियुनि जूं कतारूं पिण लॻी वियूं। ॿिए तरफ़ इहो मालूम थियो आहे त DSP कोटड़ी मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे बिना नतीजे धरणो ख़त्म कराए छॾियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।